नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ। त चवंदा आहिनि भक्ति ऐं जेके त्योहार पाण मल्हाईंदा आहियूं न, हाँ। इहे सभु परंपरा सां हलंदा पिया अचनि। हाँ। त परंपरा जो मतिलबु छा? इहे हमेशह खां शुरू खां हलंदा पिया अचनि। हाँ, ॾिसो हिन जो अर्थ पाण सिंपल सम्झी सघंदा आहियूं। भई भक्ति छो कंदा आहियूं पाण भक्ति चईंदा आहियूं। असां भक्ति करूं था, भगवान खे यादि था करूं छो जी कोई दुख आहे, कोई मनोकामना पूरी करणी आहे या ईअं भगवान खे राज़ी करणो आहे। त इहे आख़िर त कॾहिं भगवान राज़ी थींदो न, आख़िर त कॾहिं पंहिंजी सभु मनोकामना पूरी थींदी। आख़िर त कई तॾहिं ईंदो की पंहिंजा सभु दुख दूर थींदा ई सही। जॾहिं चईंदा आहियूं भगवान हिन धरती ते ईंदो कलयुग जे अंत में, त ज़रूर ईंदो त कुझु सुठो ई कर्म करे वेंदो न। त परमात्मा असांखे चईंदा आहिनि इहे परंपरा अक्षर न लॻाइणो। परंपरा माण्हुनि छो चई छॾियो आहे, छो जी कल्प जी आयु लंबी करे छॾी अथनि। परंतु कल्प त 50,000 साल थींदो आहे। 50,000 साल में ई सुख बि ईंदो आहे त दुख बि ईंदो आहे। अर्थात सुख जी दुनिया ईंदी आहे 2 युग, सतयुग त्रेता, ऐं द्वापर कलयुग ईंदी आहे दुख जी दुनिया। त दुख में ही त पाण यादि चईंदा न, दुख में ही सिमरन कंदा आहियूं भगवान खे। त ये भक्ति आदि कॾहिं खां शुरू थी? द्वापर खां। अच्छा। जॾहिं खां आत्मा खे दुख जी महसूस था थी। आत्मा खे दुख कॾहिं थींदो आहे? जॾहिं वो पंहिंजे पाण खे भुलिजी वेंदी आहे, पंहिंजी शक्तियूं गुण आदि सभु ख़तम थी वेंदा अथसि, विकारनि जी वश अची वेंदी आहे। त हिकु तरीक़े सां आत्मा बंदिजी वेंदी आहे। हाणे आत्मा बंदल आहे कंहिंजे कारण? विकारनि जे कारण, शरीर जी कर्मेंद्रियनि सां आत्मा बंदल आहे। वो जेको चाहे थी वो करे नथी सघे। कई बार पाण चईंदा न, मां चाहियां त थी लेकिन मां करे नथी सघां। त इहे जेकी बंदल आत्मा इहे दुखी, जॾहिं खां इहा बंदिजी वेंदी आहे न धीरे धीरे, त उहो पंहिंजे पीउ परमात्मा खे यादि कंदी आहे। द्वापर में त तॾहिं बि हिकु निराकार खे यादि कंदी हुई, पर हाणे त एॾी बंदिजी वई आहे, बसि सोचे थी कहिड़ो अहिड़ो उपाय मिले कि मां सभिनि खां मुक्त थी वञा। अच्छा। एतिरो दुख आहे कि कॾहिं कॾहिं त शरीर खां बि मुक्त थी थियणु चाहींदी आहे, त पंहिंजे शरीर जो ई घात करे छॾंदी आहे। आत्मघात न थींदो आहे, जीव घात थींदो आहे। त परमात्मा बाप चईंदा आहिनि कि इहा परंपरा अक्षर न हुजणो खपे, परंतु कल्प जी आयु ज्यादा करे छॾी अथनि, लाखों वर्ष। इन करे माण्हू चईंदा आहिनि परंपरा ते त्योहार आदि जो मनाईंदा आहियूं। ये परमात्मा चवनि था भई तव्हां हाणे दुखी आहियो न, त इहे कोई न कोई ॾींहं तव्हां फिक्स करे रखिया अथव जंहिंसां मनुष्य आत्मा थोरो ख़ुशि रहे। ख़ुशी जो साधन थी विया। हाणे सतयुग त्रेता में त तव्हां ख़ुशि हूंदव न, त हुते इहे त्योहार आदि न हूंदा आहिनि, हुते सुख शांति संपत्ति सभु हूंदी, त भक्ति बि न कंदा आहियूं। यज्ञ तप जप तप कुझु बि न कंदा आहियूं। छोकी हाणे कलयुग जे अंत में पंहिंजो पीउ पाण खे सभु कुझु ॾेई वेंदो आहे न, त पोइ अधु कल्प अर्थात सतयुग त्रेता में उहे सभु शक्तियूं गुण कलायूं संपत्ति सभु कायम रहंदी आहे। पोइ द्वापर युग खां जॾहिं ख़तम थी वेंदियूं आहिनि, मतिलबु एॾियूं न ख़तम थींदियूं आहिनि, परंतु त बि सतयुग त्रेता में त पाण ख़र्च त करे ई छॾियोसीं न थोरो थोरो। द्वापर युग खां थोरो थोरो दुख जी शुरू थींदी आहे, तॾहिं खां थोरी थोरी भक्ति कंदा आहियूं। हुन समय बि भक्ति एॾी न हूंदी हुई, लेकिन हाणे त अति थी वई आहे। हिकु तरीक़े सां भक्ति छा था करूं उहो बि पतो न आहे। भक्ति बि पहिरियों सतो प्रधान हुई, जे पाण कल्ह कयोसीं न ज्ञान युक्त भक्ति, त हाणे भक्ति में बि अंधियारो थी वियो आहे। त ये भक्ति त्योहार रावण खे जलाइण, जे रावण खे चईंदा आहिनि रावण खे परंपरा खां था जलायूं। काथे त सतयुग में कृष्ण राधे लक्ष्मी नारायण ठही करे राज्य कंदा, उन्हनि जे राज्य में त आई सुख शांति। तॾहिं त मनुष्य राम राज्य थी चाहे। राम राज्य अर्थात परमात्मा जो राज्य,
जॾहिं पाण चऊं था पहिरियों भारत सुखी हुयो, साहूकार हुयो, सोने जी चुड़िया हुई, त हुन दुनिया में कोई भगवान खे यादि ई न कंदो आहे। ठीकु आहे। त ये भक्ति आदि त्योहार आदि जेका बि ये सभु ॻाल्हियूं पाण हाणे करूं था, रीति रस्म, ये सभु द्वापर युग खां शुरू थींदा आहिनि। अच्छा, हाँ, ठीक ठीक है दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।